शामिल कंदासीं ठट्टो खां, जिते हाफ राय कयल गुजो वासी नौजवान जे वारसनि एहतजाज कयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि एहतजाज जे हवाले सां? जी रोशनी, कुछ ॾींहं अॻु में ठटे में मकड़ी थाणे जी हद में गुलामड़ा रोड ते हिकु नौजवान सिकंदर कात्यार खे पुलिस मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॼाणाए उनजी जेका आहे उनखे पुरू ॼाणायो हो। उनजे वारसनि अॼु एहतजाज कयो आहे मकड़ी ते। ठटे में उनजे जेके वारस आहिनि ईसा कात्यार, अब्दुल करीम, मोहम्मद खान ऐं रज़ामत कात्यार जी अॻुवाणी में सभई जेके कात्यार बिरादरी जा जेके माण्हू हुआ उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जा वारस सिकंदर कात्यार जेको ज़ख़्मी आहे उहो अस्पताल में दाख़िल आहे, पुलिस कस्टडी में आहे। उन जा वारस सरापा एहतजाज बणियल रहिया। मकड़ी पब्लिक पार्क खां मकड़ी प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे काफ़ी देर ताईं धरणो हयो वियो ऐं वारसनि इहो इल्ज़ाम हयो त इहो जेको मुबैना मुक़ाबिलो जेको आहे उहो जुड़तो मुक़ाबिलो आहे ऐं संदन नौजवान सिकंदर कात्यार खे हाफ फ्राई करे ज़ख़्मी कयो वियो आहे, जेके 2 ॾींहं अॻु में अदालत जी शुरूआती ते वेंदे रस्ते मां खंबे गुम कयो वियो ऐं हिननि जो चवणो त गारो ई दाबेची पुलिस हुनखे खंबे गुम कयो, जंहिंखां पोइ वरी उनजी जेका ज़ख़्मी हालत में मुक़ाबिलो हुनजो मकड़ी पुलिस ॼाणायो, जंहिं करे उन्हनि खे पुलिस जी जेका सख़्त पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो। जेके कात्यार बिरादरी जा माण्हू या ख़ासि तौर ते हुनजा वारस उन्हनि मुतालबो कयो आहे त हिन मामले जी जेका आहे अंदरूनी जांच कराई वञे ऐं पुलिस जे जांच ते उन्हनि खे एतमाद न आहे, तंहिं करे अदालती हवाले सां हुनजी जांच कराई। वरी महिरबानी। नाज़िन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि एहतजाज जे हवाले सां। ठटे में हाफ राय कयल गुजो वासी नौजवान जे वारसनि एहतजाज कयो आहे। ॿी ख़बर